अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तो हिन वीडियो में अव्हांखे सिंध जे मशहूर आर्टिस्ट सोहराब सूमरो जी दिलचस्प मालूमात बायोग्राफी ॾींदासीं। वीडियो पसंदि अचे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। हलूं था वीडियो जी तरफ़। सिंध जो मशहूर अदाकार सोहराब सूमरो अॼुकल्ह सोशल मीडिया ते घणो एक्टिव आहे। हिन जा यूट्यूब ते 2 चैनल आहिनि, हिकु सोहराब सूमरो जे नाले सां ऐं हिकु अली गुल मलाह ऐं सोहराब सूमरो गॾु हलाइनि था। सोहराब सूमरो 25 अगस्त 1976 में रोहड़ी शहर में ॼाओ। सोहराब जा असली शहर रोहड़ी ऐं सखरी आहिनि। हिन वक़्तु सोहराब कराची शहर में रहे थो। हू समूरनि सिंधी चैनल्स KTN, कशिश, सिंध TV, मेहरान TV ऐं आवाज़ TV ते कमु करे चुको आहे। सोहराब सूमरो अदाकारी खां पहिरियां हिकु इलेक्ट्रीशियन हो। बिजली जो कमु कंदो हो। सखर शहर में इलेक्ट्रिक दुकान बि हुयुसि ऐं घरनि में बिजली जी फिटिंग जो बि कमु कंदो हो। सोहराब सूमरे पंहिंजे फ़न जी शुरूआति स्टेज ड्रामनि खां कई, जंहिंखे सुठो पसंदि कयो वियो। अली गुल मलाह सोहराब सूमरे खां हिन फील्ड में सीनियर आहे। हिननि ॿिन्ही जी जोड़ी ऐं दोस्ती तमामु घणी मशहूरु आहे। अली गुल मलाह ऐं सोहराब सूमरे जी जोड़ी बि काफ़ी पुराणी आहे। तक़रीबन 1993 खां ही ॿई गॾु आहिनि। सोहराब सूमरो TV ते पहिरियों भेरो KTN चैनल खां आयो। हू PTV ते बि कमु करे चुको आहे। हिन खे पंहिंजे फ़न जा खोड़ सारा एवार्ड बि मिली चुका आहिनि। यकीनन सोहराब सूमरो हिकु टैलेंटेड सिंधी आर्टिस्ट आहे। हिन में माण्हुनि खे खिलाइण जो बहितरीनु हुनुरु आहे। सोहराब सूमरे उमर शरीफ़ खां शागिर्दी बि वरिती आहे। सोहराब सूमरे जी शादी अरेंज मैरिज थियल आहे, जंहिंमां 3 पुट अथसि। हिन वक़्तु हू कराची शहर में रहनि था। दोस्तो सिंध जा तक़रीबन आर्टिस्ट हिन वक़्तु यूट्यूब ते एक्टिव आहिनि, जितां ही ऑनलाइन बि कमाए रहिया आहिनि। वीडियो पसंदि आई आहे त लाइक कंदा, कमेंट कंदा, शेयर कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। इन सां असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुचंदी। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।